11 क़ौमी मालियाती कमीशन जो इजलास शुरू नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी सदारत हेठि इजलास में केपी जो वॾो वज़ीर सुहेल आफरीदी नाणे वारे सलाहकार मुज़म्मिल असलम सां गॾु शरीक सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि नाणे वारे वज़ीर तौर इजलास में शरीक पंजाब ऐं बलोचिस्तान जा नाणे वारा वज़ीर बि इजलास में शरीक ABR चेयरमैन राशिद लंगड़ियाल चइनी सूबनि जा प्राइवेट मेंबर बि इजलास में शरीक 8, 9 ऐं 10 क़ौमी मालियाती कमीशन जो इजलास बिना के नतीजे जे ख़त्म थी वियो हो। इजलास में नाणे वारे वज़ारत माली सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी। सूबा बि 10 मिंटनि लाइ पंहिंजे माली पोज़ीशन खां आगाह कंदा। NFC अवार्ड तय करण लाइ ईंदड़ इजलास जो शेड्यूल टाइम ऐं लाइन्स तय थींदियूं। किर्गिस्तान जे सदर ज़फ़ारोव खे वज़ीर आज़म हाउस में गार्ड ऑफ ऑनर पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ किर्गिज़ सदर जे आजा कई हथियारबंद फ़ौज जे दस्तनि सलामी ॾिनी। किर्गिज़ सदर ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॿिए खे पंहिंजे वफ़द जे मेंबरनि जो तारीफ़ करायो। पाकिस्तान ऐं किर्गिस्तान विच में मुख़्तलिफ़ शोबनि में मुआहिदनि ऐं याददाश्तनामनि ते सहियूं कई वेंदियूं। सिंध हाई कोर्ट में नीपा चौरंगी वाक़े जी अदालती इंक्वायरी बाबति दरख़्वास्त सुभाणे ॿुधणी लाइ मुक़ररु। अॻूणे MNA आलमगीर ख़ान तरफ़ां दरख़्वास्त में मेयर कराची मुर्तज़ा वाब ऐं ॿियनि खे धुर बणायो वियो। नीपा चौरंगी वटि 3 वरनि जो ॿाड़ो इब्राहिम गटर में किरी फौत थी वियो हो। गुज़िरियल ॾींहुं कराची बल्दिया जे सीनियर डायरेक्टर म्यूनिसिपल सर्विसिज़ इमरान राजपूत, टाउन म्यूनिसिपल कारपोरेशन गुलशन इक़बाल जे असिस्टेंट इंजीनियर राशिद फयाज़, कराची वाटर एंड सिवरेज कारपोरेशन जे एग्जीक्यूटिव इंजीनियर वक़ार अहमद, SC गुलशन इक़बाल, आमिर शाह ऐं मुख़्तियार कार सलमान फारसी खे मुअतल कयो वियो हो। मेयर कराची मुर्तज़ा वाब फौत थियल मासूम ॿाड़े इब्राहिम जे घर वञी वारसनि खां माफ़ी वरिती। मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वाब चयो त मेयर जी हैसियत सां ज़िम्मेवारी क़बूल करियां थो। सिंध हाई कोर्ट फ़ारूक खे साड़े मारण वारे वाक़े जी IG सिंध खां रिपोर्ट घुरी वरिती। जस्टिस निसार बुमरो रिमार्क्स ॾींदे चयो त एतिरो बेरहमानो ज़ुल्म कहिड़े मुल्क में थींदो आहे। वाक़ियो थियो त पुलिस किथे हुई। दरख़्वास्तगुज़ार एडवोकेट क़मर अब्बास चयो त पुलिस वाक़े वारे हंधि मौजूदु हुई ऐं तमाशो ॾिसी रही हुई। अदालत SSP ओलह खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो, वज़ाहत ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। परॾेही वज़ारत अमरीकी शहर डेलावेयर में गिरफ़्तार शख़्स जी पाकिस्तानी हुअण जी तरदीद करे छॾी। परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त गिरफ़्तार शख़्स लुक़मान ख़ान पाकिस्तानी न पर अफ़गान शहरी आहे। 25 वरनि जे लुक़मान ख़ान जी गिरफ़्तारी 24 नवंबर जी राति अमल में आई हुई। अमरीकी अख़्तियारनि दावा कई हुई त लुक़मान ख़ान पाकिस्तानी जाओ अमरीकी शहरी ऐं यूनिवर्सिटी ऑफ डेलावेयर जो शागिर्दु आहे। जवाबदार यूनिवर्सिटी जे पुलिस डिपार्टमेंट ते हमले जी मनसूबाबंदी कई हुई। ठट्टो भरिसां घोड़ाबारी रोड ते सुज़ुकी पुल सां टकराइजण बैदि ॿ ॼणा उॾेरो ब्रांच में किरी ॿुॾी विया। पीरपठो वटि हादसो पेश आयो। ब्रांच में ॿुॾी वियल खमीसो कंडरा ऐं फ़कीरो महर जी ॻोल्हा जारी। बांदी भरिसां मेरान हाईवे ते मुसाफ़िर वैन कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली सां टकराइजी वई। हिकु ॼणो फ़ौत, 6 ज़ख़्मी। हादसे में फ़ौत थी वियल शख़्स जी सुञाणप गंभट वासी हिदायतुल्लाह तौर थी। ज़ख़्मियुनि में मज़हर शेख वज़ीर मला, कमल ज़ाल कुर्बान मला, अलीज़ा बेनज़ीर ऐं अमजद शामिल। बलोचिस्तान खां कराची नॉन कस्टम मोबाइल फ़ोन्स स्मगल करण जी कोशिश नाकाम। मॉस्को पुलिस अल्टो कार मां 170 iPhone ऐं ॿिया मोबाइल फ़ोन्स हथ करे वरिता। 2 जवाबदार सजाद ऐं नूर हसन गिरफ़्तार। SSP क्यामाड़ी जो चवणु आहे त जवाबदार बलोचिस्तान खां कराची नॉन कस्टम मोबाइल फ़ोन्स स्मगल कंदा हुआ। खटमी अमड़ के ॾियूं लोडियूं हुयूं पतियूं वाहन ते वींदड़ न गोडियूं हुयूं जितां इटी डकर के ॾियूं कोडियूं हुयूं आए हर रांद हारी खटी जो कसम मूंखे मुंहिंजे या घर ई घिटी जो कसम सबके पिज़्ज़ा वे मिसाल हर बाला मेरे बाकरी आरी दाल मदार एकता ॾियारो मंशात का पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाइण जी तयारियूं रूज़ ते पची वियूं। हर तरफ़ एकता जे रंगनि जी बहार। स्कूलनि में तक़रीबूं, उताकुनि में मच कचहरियूं ऐं जागृता रैलियूं कढी सिंध खे मंशात का पाक करण जा वचन। नवाबशाह में दुआ कामिल एलिमेंट्री पब्लिक स्कूल में शानदार एकता तक़रीब।
शागिर्दनि तरफ़ां सकाफ़ती टेबलोस पेश कया विया, गीतनि ते झुमरियूं। जैकाबाद में गवर्नमेंट गर्ल्स केजी स्कूल में शानदार तकरीब, शागिर्दनि पारां क़ौमी वेसपेरे तकरीब में शिरकत। सकरन में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेन ओल्ड सिंधी उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां जागृता रैली कढी वई। चोटियारियूं भरिसां अछड़ोथर जे ॻोठ डबरी में मंछाद का पाक सिंह जे सिरे ते एकता मचकचरी कोठाई वई। सिंधड़ी में भी एकता मचकचरी कोठाई वई। शाइरनि शेर पढ़िया, फनकारनि सिंध जा गीत गाया, नौजवाननि जी झुमरियूं। गंबट मोहम्मद बख्श जामलो प्राइमरी स्कूल में शानदार तकरीब, शागिर्दनि पारां टेबलोस पेश, गीतनि ते रक़्स। खेरापुर जे नाज़ हाई स्कूल में भी एकता जे रंगनि जी बहार, शागिर्दनि पारां टेबलोस पेश करे गीतनि ते झुमरियूं।